सैंजा महबूब जने मक्के पाक में आया उलमा इकराम वेठान मदीने जा साईं केडा रुख करे नमाज पढ़ंदा बैतुल मक़दस हक केड़े काबे जो हिन जो बैतुल्लाह छो त हज़रत इब्राहिम घुरी वरतो ही काबो मदीने जे साईं जे आबा अजदाद जो हो काबो बनी इसराइलन जे नबियन जो हो मुंजा प्यारा मदीने जा साईं आया रुख ओडे पिया कर पंहिंजो मुंह मुबारक ओडे करे नमाज पिया पढ़न इनमें अज ताईं के राज समझो ना राज छा हो ऐ मुंजा महबूब तव्हां ॼाणी बुझी एड़ा मुंह करे नमाज पढ़ो मूंखे मक्के वारनि जो इम्तिहान वठणो आहे त इहे काबे जे चक्कर में आहिनि या तो मुस्तफा जी मोहब्बत जे चक्कर में लाज़मी हिननि जो पंहिंजो काबो आहे एतिराज़ कंदा तो जे पुछा नमाज न पढ़ंदा चोमे गोयूं कंदा त ही छा असांजो हेतिरनि साल खां हे काबो हाणे वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मुख करे बैतुल मक़दस ॾे पढ़नि पिया मुंहिंजा हबीब मूंखे आज़माइण ॾे मक्के वारनि जे ईमान खे आज़माया त इहे तोखे वधीक था सम्झनि या काबे खे वधीक था सम्झनि अल्लाह जे महबूब जेतिरो वक्त मक्के में गुज़ारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं मदीने पाक अॻ में तेसि ताईं पाण बैतुल मक़दस ॾे मुल्क करे नमाज़ पढ़ंदा हिक मक्के जे ग़ुलाम ईअं न चयो त मुंहिंजा हबीब असांजा हबीब ही छा इब्राहिम तव्हांखे घुरी वरितो असांजा वॾड़ा हिन काबे जा ख़िदमत गुज़ार चाबी बरदार थी गुज़रनि तव्हां वरी रुख होॾे पिया मजाल आहे कंहिं चूचरा कई जी अॼुकल्ह चोपड़ियूं खणियूं हिसाब पिया कनि किताब हिसाब पिया कनि लेखो पिया कनि हीअं हूअं वज़न तौर शुरू आहे मुंहिंजा प्यारा असाब सगुरनि खे ज़रूरत ई कान्हे जो महबूब खां पुछनि त ही छा जेॾा मदीने जे साईं जो रुख ओॾे हिननि जा रुख क़ुर बि आहे हदीस बि आहे पोइ रब करीम फरमाए त मुंहिंजा महबूब हाणे वॾो इम्तिहान आहे मदीने वारनि जो जिते तोखे हमेशह रहणो आहे मक्के वारनि जो असां इम्तिहान वठी चुकासीं हाणे हल मदीने आया मदीने पाक में भी अल्लाह जा महबूब तकरीबन 17 महीना नमाज जेका आहे सा बैतुल मक़दस ॾे रुख करे पढ़ंदा रहिया हाणे मक्के में छा हो त मक्के वारनि जो काबो बैतुल्लाह शरीफ मदीने वारनि जो हमेशा क़िबलो बैतुल मक़दस रहियो मदीने वारनि जो काबो उहो ई रहियो त जॾहिं अल्लाह जा महबूब करीम आया ओॾे रुख करे नमाज पढ़ण सभु ख़ुशि हुआ त जेको असांजो काबो क़िबलो आहे ओॾे ई मदीने वारे साईं जो रुख आहे 17 महीननि खां बाद मस्जिद क़िबलतैन जे पारे में मुंहिंजे हबीब करीम जे हिकिड़े ग़ुलाम दावत के अल्लाह जा महबूब आया अॻी वारी ज़ोहर वारी नमाज जो टाइम हो पाण मुंहिंजा प्यारा नमाज जे टाइम ते मस्जिद शरीफ में आया अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब हिन जा वाक़े जा ॿिया बि असबाब पर असर जेको मुंहिंजो राज़ आहे सो अॼु थो ज़ाहिर कयां 17 महीना तव्हां पढ़ियो आहे ईअं पढ़जो वरी नमाज जे अंदर इनक़िलाब आणजो नमाज जे अंदर घुमी बैतुल्लाह जे तरफ़ रुख करे बरकातूं नमाज पढ़जो त मदीने वारनि खे ॾिसां त इहे बि क़िबलनि जे चक्कर में आहिनि या तो मुस्तफा जा ग़ुलाम मां इन्हनि जो भी इम्तिहान वठां अल्लाह जे अल्लाहु अकबर बैतुल मक़दस बरकातूं पढ़ी अतयाद पढ़ी चौथी रकात रे उचा त यकदम फेरो खाई घुमी बैतुल्लाह जे तरफ़ रुख अल्लाहु अकबर ग़ुलाम फरमाइनि था त हीअं सिफ़ूं फिरंदियूं जीअं जो मदीने जा साईं घुमिया त सॼियूं सिफ़ूं घुमंदियूं वयूं बरकातूं ओॾे पढ़ी सलाम ॾे मुंहिंजे सोने हबीब वरायो सभिनी जा कंध हेठि कंहिंखे मजाल जो पुछे त ही छा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जे महबूब आख़िर खुद पुछो त अव्हां खे इनक़िलाब नज़र न आयो नमाज में बरकातूं असां हेॾे बरकातूं हेॾा अव्हां खे कुझु ख़बर न पई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु क़िबला से असांखे सभु ख़बर आहे मदीने जे साईं फरमाए पोइ पुछो बि कोन था मसलो बि कोन था पुछो अर्ज़ कयूं बाहूं ॿधी सोना असांखे हिन काबे सां छा हुन काबे सां छा असांजे मोहब्बत जो काबो तूं मुस्तफ़ा महबूबा जेॾा अव्हां जो रुख हूंदो हेठि हिन काबे ॾे पर कंहिं वण ॾे बि रुख कंदो त असां हाज़िर मदीने जा ताजदार असां रब ते ईमान आंदो आहे त तुंहिंजे चवण ते काबे जे चवण ते कोन आंदो
असां अण ॾिठे मलाइकनि ते ईमान आंदो त तुंहिंजो चवण कयो आहे असां अण ॾिठे रब करीम जे तमाम ॻाल्हियुनि ते ईमान आंदो त मुस्तफा जो चवण करे असां ईमान आंदो आहे त असांखे काबनि सां वातो इन काबनि जी अज़मत सुञाणप तो महबूब कराई आहे दिलरुबा जेॾां तुंहिंजो रुख हूंदो असांजा रुख ओॾे हज़रत बिलाल खे जॾहिं मदीने जे फतह मक्का वारे ॾींहुं बैतुल्लाह जी छत ते बीहारियो फरमायो अॼु काबे जी छत ते चढ़ी बांग अर्ज़ कई साईं काबे जी छत ते मदीने साईं फरमायो असांजो हुकुम आहे मथे चढ़ी बीठा हाणे परेशान आहिनि त बांग कहिड़े तरफ़ रुख करे चवां काबे जे मथां ते बीठो आहियां जेॾां रुख थींदो आहे उन जे मथां ते बीठो आहियां हाणे केॾां रुख कयां मदीने जे साईं फरमायो बिलाल बांग चओ अर्ज़ कयो सोहणा अॻे जिते बि बांग ॾियारी आहे त मुंहिंजो रुख काबे ॾे कुर्बान वञा मुंहिंजा जानी अॼु त तव्हां काबे जी छत ते कुर्ब करे हिन कारे बिलाल खे बीहारियो आहे रुख केॾां कयां मदीने जे साईं हथ मुबारक खणी फरमायो बिलाल मां काबे जो काबो आहियां रुख मां मुस्तफा आला हज़रत ईअं चई कोन वियो हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो अरे काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो बिलाल रुख मां मदीने रे साईं जे कर असां जॾहिं दुनिया में आया हासीं असांजे ॾाॾे अब्दुल मुतलिब खां पुछ काबे जो रुख केॾां काबे जो रुख केॾां हो हदीस पाक में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जा मलाइक मके में लहींदा अल्लाह जे घर काबे खे चवंदा हल अल्लाह तोखे घुरायो आहे काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो मलाइको तरसो मां हिकिड़ी दुआ घुरां ऐ काबा हेॾियूं नवाज़िशूं हेॾियूं महिरबानियूं हेॾी तोखे इज़त ख़ुदा ॾिनी आहे अञा ख़ुदा खां छा घुरंदे काबतुल्लाह शरीफ चवंदो तव्हां चुप करियो मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे अल्लाह साईं फरमाईंदो मलाइको ख़ामोश ॾिसां त मुंहिंजो घर मूंखां छा थो घुरे अल्लाह जो घर दुआ घुरंदो मुंहिंजा मौला ज़मानो थी वियो आहे मके पाक खां तुंहिंजो हबीब रवानो थी वियो मुंहिंजा मौला मां मदीनो न ॾिठो आहे मुंहिंजा पाक रब इन्हनि मलाइकनि खे चओ त मूंखे पहिरीं तव्हां ॾे न वठी अचनि पहिरीं मुंहिंजे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह मदीने पाक जी ज़ियारत कयां मदीने जी हाज़िरी ॾियां तुंहिंजे हबीब करीम जो रोज़ो ॾिठो मां रोज़ो न ॾिठो आहे तुंहिंजे हबीब जो दरबार न ॾिठो आहे ऐ ख़ुदा जा मलाइको अॼु मूंखे मदीनो यादि आयो आहे रसूलुल्लाह जो रोज़ो यादि आयो आहे मूंखे अॻ में मदीने जे साईं ॾे वठी हलो मदीने पाक जी हाज़िरी करायो क़यामत जे ॾिहाड़े बैतुल्लाह शरीफ जो इज़हार इहो हूंदो त अॻ में रसूलुल्लाह जे रोज़े जी हाज़िरी मदीने जे साईं जे शहर जी हाज़िरी मुंहिंजा प्यारा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो किस्सो मुख़्तसर मूं तव्हांखे अहिड़ो इशारो ॾिनो आहे जो इंशा अल्लाह तव्हां यकीनन सम्झी विया हूंदो त निमाज़ रोज़ो हज ज़कात इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जात दुरुस्त आहिनि पर रसूलुल्लाह जो अदब मदीने वारे साईं जी मोहबत एहतराम जेकॾहिं दिलि में नाहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ये निमाज़ूं कम जूं न आहिनि ज़कातूं हज रोज़ा कम जा न आहिनि अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजा प्यारा मामले में शैतान जो मिसाल ॾेई चुको आहे त मुंहिंजा प्यारा हुन 6 करोड़ साल किन कयो आहे 6 लख किन 6 करोड़ साल हुन अल्लाह जी पहिरीं इबादत कई सिर्फ़ आदम अलैहिस्सलाम खे ताज़ीम जो सजदो न कयाई रब करीम सॼी इबादत वेठे
पुठन ते रखी फरमायूं लानती दरबार मां निकर तुझी नमाजुल खे मां छा कयां तुझे रोजे ज़कात खे मां छा कयां अरे तुझे दिल में मुझे नबीअ जो एहतराम न आहे त तुझे सजदन खे छा कयां अल्लाह से यो मिसाल ॾेई होशियार कयो त जॾहिं आदम जे मामले में 6 करोड़ साल जी इबादत छक न झलियो त रसूल आदम जे मामले में अवां जी 5 वक्त नमाज थक छा झलींदी याद रखजो।